आलाणी मां साहिल माजिद अली जी रिपोर्ट मुताबिक़ न्यू सईदाबाद ॻोठ नेवल जे रिहाइश पज़ीर साइमा बिरोही मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधाए तो 8 महीना अॻु मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां सिटी कोर्ट कराची में गुल मोहम्मद वल्द साहिब खान लाशद सां निकाह कयो आहे। मूंखे न के अगवा कयो आहे न ई के भॼायो आहे। मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे माइटनि जे घर मां हथे ख़ाली निकिरी शादी कई आहे। हिन वक़्तु मुंहिंजे पेट में 4 महीननि जो ॿारु पिणु आहे। हुन ॿुधायो त 8 महीननि खां पोइ सईदाबाद जी पुलिस मुंहिंजा मामा ऐं मुंहिंजो पीउ अकबर खान पठान मूंखे मुंहिंजे मुड़ुस जे रिश्तेदारनि खे पुलिस हथां नाहक बदिराए असांखे मारणु चाहिनि था, जॾहिं त मुंहिंजे मुड़ुस समेत संदसि रिश्तेदारनि जो को बि ॾोह न आहे। मां पंहिंजे मुड़ुस जे घर ख़ुशि आहियां। मां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी, DSP सईदाबाद समेत SHO सईदाबाद खां घुर थी कयां त मूंखे मुंहिंजे मुड़ुस संदसि रिश्तेदारनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं मुंहिंजे माइटनि तरफ़ां जेके बि केस कया विया आहिनि उहे कूड़ा ऐं मन घड़त सम्झिया वञनि।